वगण में मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई सॼे मुल्क जियां वगण टाउन में भी या हुसैन जो सदाऊं बुलंद थी वयूं। शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते स्टॉल लगाया विया। मोमिननि पारां ख़रीदारी तेज़, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इमाम बारगाहुनि दरगाहुनि जे अलमनि खे सींगारण जो सिलसिलो शुरू थी वियो ऐं मोमिननि तरफ़ां चौंकनि चौराहनि ते थधे ऐं मिठे पाणी जूं सबीलूं लॻायूं वयूं। उन मौक़े ते शिया आलमा काउंसिल सिंध जे मरकज़ी अॻवान अज़ादारी जे बानी सैयद रियाज़ हुसैन शाह ऐं ॿियनि ॿुधायो त मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई करबला जे शहीदनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण लाइ नुहा ख़ानी मजलिस अज़ा ऐं मोमिननि पारां ताज़ियाउनि बरामद करे सीना ज़नी ज़ंजीर ज़नी अज़ादारी कई वेंदी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।